एक मई ते सॼी दुनिया में मज़दूरनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो वेंदो आहे, पर सिंध में अॼु बि मज़दूर पंहिंजे आलमी ॾिहाड़े खे विसारे मज़दूरी कंदे नज़र अचनि पिया। अॼु खां 136 साल अॻु 1886 में शिकागो अमेरिका में महिनत कंदड़ मज़दूरनि जी क़ुर्बानी खे यादि कंदे सॼी दुनिया में मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि ऐं पार्टियुनि पारां मज़दूरनि खे सुहिग सलाम पेश कयो वेंदो आहे। पर हितां जो मज़दूर पंहिंजे हिन आलमी ॾिहाड़े खां बेख़बर थी पंहिंजे बचनि जो पेट पालण लाइ मज़दूरी कंदे नज़र अचे थो। छो जो गुज़िरियल कुझु सालनि खां महांगाई में त रिकॉर्ड इज़ाफ़ो थियो, पर हिकु मज़दूर खे अञा ताईं मज़दूरी 500 खां 800 मिले थी, जेका सरकार पारां मुक़ररु कयल मज़दूर जी उजरत खां घटि आहे। अॼु बि हिन मज़दूर खां 8 कलाकनि बजाए 12 कलाक कमु वरितो वञे थो। ताज़ो ईद जे मौक़े ते भी रियासती ऐं आसपास जा मज़दूर परेशान नज़र अचनि पिया, ॼण हिननि खां कंहिं ईद जूं ख़ुशियूं खसे वरितियूं आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।